टंडियाला ज़िले काउंसिल के इजलास में अमलदारनि पारां 172 स्कूल बंद हुजण जो इंकशाफ कियो वियो आहे, जॾहिं आरओ प्लांट बंद होने ते मेंबरनि पारां पब्लिक हेल्थ खाते ते सख्त कावड़ जो इज़हार कियो वियो। ज़िले काउंसिल जो इजलास नए बेनज़ीर भुट्टो हाल में ज़िले चेयरमैन मखदूम अली मोहम्मद वलारी की सदारत हेठि थियो, जंहिंमें पीपी अॻवान गुलाम कादर मरी, ज़िले काउंसिल के मेंबर मोहम्मद अली दर्स पारां यूसी जे ॻोठनि में सफ़ाई न थियण, पीपी ज़िले सदर ऐं मेंबर ज़ुल्फ़कार सत्तार बचाणी डिस्पेंसरियूं बंद हुजण ते आवाज़ उथारियो, जॾहिं त ज़िले वाइस चेयरमैन मीर पप्पू टालपुर पारां संदसी ॻोठ में स्कूल बंद हुजण जी दांह कई वई। पीपी ज़िले काउंसिल के मेंबर मलूक निज़ामानी संदसी ॻोठ में पब्लिक हेल्थ में थींदड़ भर्तियुनि में बेक़ाइदगियुनि ख़िलाफ़ ॻाल्हाईंदे जांच जो मुतालबो कयो, जॾहिं त तरक़ियाती कमनि वारी कमेटी के चेयरमैन ख़ालिद थेबो पारां 12 करोड़ रुपयनि जी तरक़ियाती रिथान बाबति ऐवान खे आगाह कयो। इजलास में मुख़्तलिफ़ सवालनि जो जवाब ॾींदे तइलीम खाते के अमलदारनि ज़िले में 172 स्कूल बंद हुजण जो इंकशाफ कयो, जॾहिं ज़िले में 370 प्राइमरी उस्तादनि जूं जायूं खाली हुजण जो पिणु चयो वियो। इजलास में मेंबरनि पारां साफ़ पाणी की फराहमी वारे मामले ते ज़िले जा समूरा साफ़ पाणी जा आरओ प्लांट बंद हुजण ते पब्लिक हेल्थ खाते ते छूअ छंडिया विया ऐं अमलदारनि ख़िलाफ़ जांच जो मुतालबो कयो। इजलास में वर्क्स एंड सर्विस खाते के सूबाई वज़ीर इमदाद पिताफ़ी ख़ासि महिमान तौर शिरकत कई, जॾहिं त ज़िले चेयरमैन मखदूम अली मोहम्मद वलारी, वाइस चेयरमैन मीर पप्पू टालपुर, मलूक निज़ामानी, आफ्ताब जूनेजो, बागी कुंभार, जिमन लिगारी, आमद खान कोलाची, ज़हीर पिताफ़ी, ख़ालिद थेबो ऐं ॿियनि इमदाद पिताफ़ी के हाल में भलीकार कंदे ज़िले काउंसिल लाइ सिंध हुकूमत खां ख़ुसूसी ग्रांट जो मुतालबो कयो। इजलास में खिताब कंदे इमदाद पिताफ़ी खाते के आफ़ीसरनि खे ज़िले काउंसिल के इजलास में हाज़िर हुअण जूं हिदायतूं जारी कयूं, जॾहिं त इमदाद पिताफ़ी चयो त तरक़ियाती कमनि में कंहिं बि क़िस्म जी नाअहली बर्दाश्त न कई वेंदी। कैमरामैन जान मोहम्मद समीर सां गॾु नसीर नोडियो, सिंध टीवी न्यूज़ टंडोला।